खां पहिरियों त तव्हांजे नंढड़े जेको शहीद थियो आहे हुनजो ॾाढो असां अफ़सोस कयूं था। सही है ऐं इहो वाक़ियो थियो कीअं भला इहो थोरो? ये नंढड़ा काठियुनि ते वेंदा हुआ बाबा, हुते काठियूं मिड़ींदा खणी ईंदा खपाईंदा गुज़ारो कंदा हुआसीं। असां 5 रुपया उहो बि ॾींदो हो, मां बि मज़ूरी वारो माण्हू मज़ूरी कंदो हुउसि, असांजो पेट गुज़र थींदो हो। हाणे हुते विया आहिनि काठियूं मिड़नि विया, पोयों उन्हनि खे भॼाया, उन्हनि खे गोलियूं मारियूं अथसि, पोयों पुठी में गोलियूं लॻल आहिनि। चाहियो छा था, छा थियणु खपे? असां चाहियूं था असांजो इंसाफ़ थिए, ज़ालिम जंहिं मारियो उन खे मारियो वञे, अच्छा बसि इंसाफ़ थिए असांजो। तव्हां कंहिंखे अपील कंदो? असां ज़रदारी खे कंदासीं, बिलावल खे कंदासीं, असांजा उहे आहिनि, पीपल्स पार्टी असांजा उहे आहिनि, उन्हनि खे अपील कंदासीं, उहो असांजा ॿुधनि, अदालत कनि। बसि ग़रीब आहियूं, मोलाई काठियुनि मिलण मज़ूरी वारा माण्हू, असां सां ज़ुल्म थिए थो हिते, काठियूं मिड़ूं था, असां सां ज़ुल्म थिए थो, जंग में वञूं था गोलियूं खायूं था काठियुनि ते, सिंध बि असांजी सभु कुझु असांजो, असां गोलियूं खायूं मरूं था, ज़ुल्म में आहियूं, असां सां न हक़ आहे। औज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभ खां पहिरियां त जेको मासूम क़त्ल थियो आहे, हिकिड़े इंसानियत जो क़त्ल आलम इस्लाम जो क़त्ल आहे, सभु इंसानियत जो क़त्ल आहे। असां जेके अॼु तहज़ीत करणु आया आहियूं, इहो असां सम्झूं था असांजो बचो जो क़त्ल थियो आहे। ऐं हिकु ग़रीब मिसकीन, हिकु महांगाई जे दौर में माण्हुनि खे खाइण जे लाइ अटो कोन्हे, सब्ज़ी कोन्हे, जेकॾहिं ग़रीब मिसकीन माण्हू पंहिंजे बच्चनि जे रोज़गार जे लाइ, पंहिंजे बच्चनि खे जेको काठियूं करण जे लाइ वञनि ऐं उन्हनि खे क़त्ल कयो वञे, इहो वॾो ज़ुल्म आहे। साईं जो हवालो तव्हां ॿुधो ऐं अपीलूं कयूं आहिनि त असां चाहींदासीं जेके बि क़ातिल आहिनि इन जी बाक़ाइदे इंक्वायरी कराई वञे, बहितरीन जुडिशल इंक्वायरी कराई वञे, ऐं जेके बि क़ातिल इन में मुलविस आहिनि उन्हनि खे फांसी ॾिनी वञे, उनखां कड़े खां कड़ी सज़ा ॾिनी वञे। छो जो ईअं जेकॾहिं मासूम मरंदा रहंदा, इंसाफ़ न मिलंदो त हीअ त मख़लूक असांजा ग़रीब मिसकीन त ख़तमु थी वेंदा। लिहाज़ा इहो वॾो ज़ुल्म आहे। असां टोटल जेके आहियूं, मतिलबु मज़दूर तबिके सां तालुक़ रखंदड़ जेके बि मज़दूर आहिनि, जिन सां ई मैनेजमेंट ज़ुल्म करे पई, उहो सभिनी खे मालूम आहे। लिहाज़ा जीअण जो हक़ु माण्हुनि खे खसियो थो वञे, बुख मारियो थो वञे, हाणे त क़त्ल कयो थो वञे। सो इहो ज़ुल्म आहे ऐं इन जी इंक्वायरी फौरन कई वञे ऐं इनखे इंसाफ़ ॾियारियो वञे। मज़लूम जो कुठो थियनि, मासूम कुठो थियनि, इनखे इंसाफ़ ॾियारियो वञे। मुंहिंजो मासूम कुठल आहे, नंढड़ो बचिड़ो कुठल आहे, ज़ुल्म कयो अथनि मूंसां, या गुजर मूंसां ज़ुल्म करे छॾियो आहे। सफ़ा हालात खे गुजर इंसाफ़ करे, ज़रदारी ऐं बिलावल इंसाफ़ करे मुंहिंजो, बसि इन्हनि खे अपील आहे मुंहिंजी, इंसाफ़ कनि बसि। मूंसां ज़ुल्म थियल आहे, बसि जेरे ज़ुल्म करे मारे विया आहिनि, लठ मुंहिंजे खसे विया आहिनि। वज़ीर दाख़िला मोहतरम ज़िया लंजार साहब से अपील आहे, चीफ मिनिस्टर सिंध से अपील आहे त ही फौरन एक्शन करे, जेके बि क़ातिल आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वञे।